सेवण मां खे ख़बर ॾींदा आहियूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे क़दीमी शहर टिल्टी जे प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि पारां बिल्डिंग जी मरम्मत करण बाबति अॼु 22 ॾींहं बि मासूम शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जो हथ मथे करे हथनि में किताब ऐं कलम रखी एहतजाज जारी। स्कूल में दाहूं कूकूं स्कूल ठाराइजण जा नारा जारी। पर तइलीम खाते ज़िला जामशोरो ऐं तइलीम खाते सेवण जी इंतज़ामिया जे कन ते जूं बि न चुरी। टिल्टी शहर जे मेन प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल थी वई आहे। शागिर्द सर्दीअ दौरान ॿाहिरि वेही तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। सख़्तु थधि दौरान ॿार खुलियल आसमान हेठि तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल टिल्टी जी बिल्डिंग 103 साल पुरानी आहे। ज़बून हाली सबबि रोज़ानो बिल्डिंग जा चापड़ किरनि था। शागिर्द सिकंदर अली खुशको उस्तादनि तोड़े वालिदेन पारां निशानदेही करण जे बावजूद भी तइलीम खाते ज़िला जामशोरो जा अमलदार बिल्डिंग तरफ़ ध्यान ही न ॾेई रहिया आहिनि। शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल मासूम ॿारड़ा ख़ौफ़ सबबि क्लासरूम में नथा वेहनि। उन जे करे खुलियल आसमान हेठि ॿारड़ा तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि।